औदे ओ पुरानी उताक ते गोठ जा सब माण्हू गॾ थी विया फैसले जे लाइ। घणी रश त कान कई अथनि न। औदे बस कुछ ख़ासि माण्हू आया आहिनि। मूंखे ख़बर आहे त हीउ मसइलो गहरो मसइलो आहे, इन करे अहिड़े गहरे खे अचण जी इजाज़त कोन्हे का। इहो त ॾाढो सुठो कयो अथव। भला मेहरू भाई आहे छा? हा रेस मूं साइण खे हथ ॿधी अर्ज़ु कयो उताक ते औरतूं कोन थियूं सुवान, पर साइण ज़िद कयो त मां फैसले में वेहंदुसि। हा कुंवर, बस 2 अखर पढ़ियल जो आहे। पंहिंजो पाण खे रैस लाइक खान जो मोबी पुट थी सम्झे। बाबा हाणे तव्हांजो इंतज़ारु आहे, तव्हां हलो त फैसलो शुरू थिए। पोइ नादर वारी जोए भाई आहे छा? न बाबा, उताक में ॿी का बि औरत कोन्हे का। हा बाक़ी कुझु ऑफिसर आयल आहिनि, चवनि था त मेहरू घुराया ऐं पुलिस बि आहे, पर उहा उताक खां ॿाहिरि आहे। अच्छा, इन जो मतिलबु आहे त मेहरू बंदोबस्त सां आई आहे। ख़ैर आहे, तूं हल, मां अचां। ठीकु आहे बाबा। भले इंतज़ार कनि इहे ॻोठ वारा, उनखे सालार खान जी अहमियत जी ख़बर पवे। एरे हिते ई बीरा हिते चवां थो डंडे सां मथो बाध कंदो माए बाध। अरे वारस, तू मूंखे कोन थो सुञाणी, मूंखे छो थो मारी? केर बाही मुंहिंजो तो सां छा? केर बाही जेको सामान अथई हिते कढ, न त उफट मारे विझंदो माए उफट चमचन जी दुआ सां। केर पाणी बि कोन प्यारींदई, मुंहिंजो धकियल सम्झी डांग जो डंगियल नांग जो। चमचन जी दुआ सां जल्दी कर, देर न देर, जल्दी 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 जल्दी। तरस तकड़ न कर, थधो थी सामान कढां थो। न न न न नो नो अरे मक्खन ही जामो जो यार जिगरी को डेला अरे बड़े बड़े मारू सुधार सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।